त हू खणी अज़राए मज़ाक चीफ जस्टिस साहब चयो छाकाणि ॿई वकील साॻी ॻाल्हि करे रहिया PTI ऐं पीपल्स पार्टी जो वकील लेकिन जेका हू तव्हां सियासी ॻाल्हि कयो पिया त पंजाब PP जो सदर जेको आहे उहो चए पियो त असीं PTI सां ठाह करे वठंदासीं नवाज़ लीग जे ख़िलाफ़ु। ॾिसो जेको पीपल्स पार्टी पंजाब आहे उहो त कॾहिं बि राज़ी नथी थिए न त तव्हां नवाज़ लीग सां ठाह कयो अॼु खां न ॿी शइ जे ज़माने खां वठी छाकाणि त उन्हनि जो त असुल जेको हरीफ़ आहे ट्रेडिशनली रिवायती तरह उहा हरीफ़ हुननि जो आहे नवाज़ लीग हुई पर पीपल्स पार्टी ज़ाहिर मीसाक जमहूरियत हुजे या ॿिया मीसाक हुजनि या मुफ़ाहमत हुजे नवाज़ लीग सां गॾु रही अथनि इन सॼे प्रोसेस में पंजाब में पीपल्स पार्टी जहिड़ो ग़ाइब थी वई पोइ कायरा ऐं एकड़ ॿेकड़ ॿ टे माण्हू रहिजी विया जिन्हनि खे शायदि नवाज़ लीग न वरितो या PTI न वरितो PTI में जीअं हू चुनो उहो हलियो वियो नदीम अफ़ज़ल चुन वरी शायदि पीपल्स पार्टी में अची वियो छाकाणि त हाणे किथे वञे सो PTI त छॾणी त ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी पंजाब अगरि PTI सां ठाह करे थी इन में ॿ सुवाल आहिनि हिकिड़ो छा PTI खे वोट ॾियण जी इलेक्शन में रहण जी इजाज़त आहे मतिलबु अमली तरह इजाज़त हूंदी अगरि PTI खे अमली तरह इलेक्शन में रहण जी इजाज़त हूंदी त पंजाब में त हुनखे न ज़रूरत आहे पीपल्स पार्टी जी न कंहिं ॿिए जी ज़रूरत आहे PTI पाण इलेक्शन मतिलबु कमु लाइ वठंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त सियासी ऑप्टिक्स जेको मतिलबु नज़रनि लाइ PTI पंजाब में पीपल्स पार्टी सां गॾु या नवाज़ लीग सां गॾु इहे वोट घुरंदी अगरि माण्हुनि खां त साईं हीउ असांजो इतिहाद थी वियो आहे हीउ नवाज़ लीग जो अॻुवाण आहे PTI जो अॻुवाण आहे और पीपल्स पार्टी जो अॻुवाण हिन खे वोट ॾियो चाहे PTI चए बि जेको PTI जो वोटर आहे उहो ॾींदो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार या तीर ते ठपो हणंदो छा तो इहो इतिहाद गैर फितरी आहे। PTI जी वजह शोहरत या वजह मक़बूलियत या हुजण जो सबबु इहो ई आहे त उहो हिननि रिवायती पार्टियुनि जे ख़िलाफ़ु लेकिन वक़्त जी हालात मुख़्तलिफ़ आहिनि थी सघे थो त हींअर PTI वधीक लचक ॾेखारे पर लचक ॾेखारे बि वठे ईअं आहे त तव्हां मतिलबु हिकिड़ी राइटस पार्टी मिसाल को मज़हबी जमात सियासी जमात आहे उहो कंहिं लेफ्टिस्ट जमात सां हाणे त लेफ्टिस्ट वीचारा रहिया कोन्हनि लेकिन तमामु अगरि इहे हिकिड़ी किताबी गुफ़्तगू कयूं त हिकिड़ी लेफ्ट कम्युनिस्ट पार्टी हुजे मिसाल त जेको राइटिस्ट आहे साॼे धुर जो वोटर आहे उहो खाॿे धुर वारे कीअं ॾींदो वोट त इहे PTI जो वोटर जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे वोट कीअं ॾींदो बुग़्ज़ नवाज़ में नथो थी सघे त माना बुग़्ज़ नवाज़ में अगरि PTI जो पंहिंजो कैंडिडेट बीठो हुजे त ॿी ॻाल्हि आहे चई नथो सघां मूंखे मुश्किल थो लॻे पीपल्स पार्टी जा एक्चुअली वोट ट्रांसलेट थियणु मुश्किल आहे पार्टी करे वेंदी पार्टी लचक ॾेखारे सघे थी वोट ट्रांसलेट न थींदो।